मोहतरम हाफिज शमसुद्दीन सिकंदरी मदऊ कयो अल्लाह शिरकत जी तौफीक अता फरमाई। अमा ॾिसंदा हूंदा तो यकीनन वक्त काफी गुजरी चुको आहे। ज्यादा लंबी चौड़ी तकरीर मुझी न हूंदी, मां मुख्तसरन अर्ज कयां थो। दोस्तों, अजीजो मुसलमान भाइरो, अल्लाह ताला जेके भी नबी सगूरा दुनिया के अंदर मबूस फरमाया, उन्होंने सभिनी के अल्लाह ताला फजीलतूं भी अता फरमायूं, शान भी अता फरमाया, मकाम भी अता फरमाया, रुतबा भी अता फरमाया। पर तमाम नबियन के जेके इनफरादी तौर माना अकेले अकेले तौर अल्लाह जेके फजीलतूं ऐं शान दिना, उहे तमाम फजीलतूं ऐं शान जेके अॻियनि नबियन के अलग अलग अकेले अकेले तौर ते अता फरमाया विया, उहे सभई त हुजूर के हिक ही जाइ ते अता फरमाया। पर अल्लाह ताला उन्हनि खां बि वधीक माना उन्हनि वारियूं तमाम फजीलतूं त हुजूर खे मिलियूं, पर उन खां बि वधीक बेशुमार ऐं लामहदूद अल्लाह पंहिंजे हबीब के फजीलतूं भी अता फरमायूं त मुस्तफ़ा के शान ऐं रुतबा भी अता फरमाया। सुभान अल्लाह, सुभान अल्लाह। कुरान करीम जे इनायत ते गौर कयो। अल्लाह ताला फरमायो, तिलकर रुसुल फद्दलना बादहुम अला बाद। ई रसूल आहिनि जो इन्हनि मां हिकड़नि खे ॿियनि जे मथां असां फज़ीलत ॾिनी। मिनहुम मन कल्लम अल्लाह, उन्हनि मां कंहिंसां अल्लाह कलाम फरमायो। व रफ़ा बादहुम दरजात, ऐं उन्हनि मां कंहिं जे दर्जनि खे अल्लाह बुलंद फरमायो। आलमन लिखियो आहे त व रफ़ा बादहुम दरजात मां मुराद नबी करीम अलैहिस्सलातु वस्सलाम जी ज़ात आहे, जो हुजूर जा दर्जा ऐं रुतबा अल्लाह तमाम नबियन खां बुलंद फरमाया। सुभान अल्लाह। चंदो घड़ियों हेॾे तवज्जो कयो, सिर्फ यकसू हिक पासे बस चंदो घड़ियों ये समझो त बाकी तमाम नबी सगोरा मिसाल तौर समझाने जे लाइ अर्ज कयां तो, सिर्फ समझाने जे लाइ मिसाल, बस इन खां ज्यादा न, ताकि गाल समझ में अचे। ये समझो बाकी सब नबी सगोरा सतारन वांगुर ऐं असां जो नबी सिज वांगुर। सुभान अल्लाह, सुभान अल्लाह। बेशक लगे तो रात जो हिकु थी वियो, हिकु कोन थियो। हम कवा के बोहा फइन्नहु बेशक उहो यानी नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम शम्सु फद्ल फजीलतुन जो सिजवा, शान जो सिजवा, मकामन जो सिजवा, मर्तबन जो सिजवा, दर्जन जो सिजवा। फइन्नहु शम्सु फद्ल, हुजूर फजीलतुन जो कमालन जो सिजवा। हम कवा के बहा
बाकी सभी जेके नबी सगुरान उहे 17 आहियां युज़हिरन अनवारहा लिन्नास फिज़्ज़ुलमी उहे 17 याने बाकी नबी सगुरा उन्दायुनि जे अंदर पंहिंजे नूर ऐं रोशनी खे ज़ाहिर फरमाए दुनिया खे रोशन कंदा रहिया माना ॿिया नबी सगुरा 17 वांगुरु जीअं सिज नो भरंदो आहे 17 जी रोशनीअ ते गुज़ारो करणो पवंदो आहे सिज कोन भरंदो आहे 17 जी रोशनीअ ते ई माण्हू हलंदो आहे जॾहिं सिजो भरंदो आहे त 17 जी रोशनी उन जाइ ते बीही वेंदी आहे रोशनी सिर्फ सिज जी हलंदी आहे शरफुद्दीन बूसरी फरमाए तो बाक़ी नबी सगोरा 17 वांगुरु आहियो असांजो नबी सिज वांगुरु आहे जेसीं ताईं हुज़ूर जो ज़ुहूर दुनिया जे तख़्ते ते कोन थियो हो नबी सगोरा दुनिया खे नूर ॾींदा रहिया रोशन बि कंदा रहिया पर जॾहिं मदीने वारे जो सिज मुबारक उभरियो हाणे क़यामत ताईं जेका रोशनी मिलंदी हिदायत मिलंदी उहा मदीने वारे जे सिज जे नूरानियत मां ई मिलंदी तॾहिं फरमाई फ़इन्नहु शम्सु फ़द्लिलहुम कवाकिबुहा युज़हिरन अनवारहा लिन्नास फ़िज़्ज़ुलमी मौलाया सल्लि वसल्लिम दाइमन أبدا على حبيبك خير الخلق كلهم सभी जहाँ सुभान अल्लाह आला हज़रत छादो फरमाए वो फरमाए तो क्या खबर कितने तारे खिले छुप गए क्या खबर कितने तारे खिले छुप गए पर न दो हमारा नबी सभी जो सबसे आला हमारा नबी सबसे आला हमारा नबी जेको नथो घबराए वो सुभान अल्लाह चवे तव्हांखे ॿियनि खे डपु थो थिए त चुप करे वेही रहो डंडा खयूं तव्हांजे मथां बीहो हुजे मज़ा सुभान अल्लाह चई करे असांजे नबीअ जा केतिरा अल्लाह दर्जा बुलंद कया उहा गणप जी हद ख़ुदा ॿुधाई कान्हे दुनिया में गणन वारा अंग खत्म थी वेंदा तव्हां सां गणप कंदा आहियूं 1 खां 100 ताईं 100 खां हज़ारनि ताईं हज़ारनि खां लखनि ताईं लखनि खां करोड़नि ताईं अरबनि खरबनि ताईं गणन जा अदद 1 2 3 4 5 ये गणन वारा अंग पूरा थी वेंदा गणन वारा अदद ख़त्म थी वेंदा मदीने वारे खे अल्लाह जेके दर्जा अता फरमाया आहिनि उहे ख़त्म कोन थींदा हुजूर खे शान वॾो अल्लाह अता फरमायो दर्जा अल्लाह हुजूर खे वॾा अता फरमाया बल्कि ईअं सम्झो जीअं नुबुवत मुस्तफ़ा ते ख़त्म थी रिसालत हुजूर ते ख़त्म थी ईअं हर कमाल मुस्तफ़ा ते ख़त्म अल्लाह फरमायो हर जमाल खे हुस्न खे सूह खे खूबसूरतीअ खे अल्लाह मुस्तफ़ा जे मथां ख़त्म फरमायो हुजूर खे अल्लाह मौजज़ा ॾिना त बेशुमार मौजज़ा
मोजज़ा अता फरमाया अॻियनि नबियनि खे मोजज़ा मिलिया पर ॻणण जेतिरा बेशुमार मोजज़ा जंहिं ज़ात खे मिलिया उहा तव्हां असांजे नबीअ जी ज़ात हुज़ूर जो चाचो हज़रत अब्बास नबी करीम अलैहिस्सलाम खे अर्ज़ करे थो साईं मां कलमो त खणी बाद में भरियो पर तव्हांजे कमाल शान फज़ीलत जा आसार त मूंखे उन वक़्त में नज़र आया जंहिं वक़्त में तव्हां पिंघे में हुआ फरमायो छा ॾिठी चाचा अॼु के या रसूल अल्लाह मां ॾिसंदो हुउसि राति जो टाइम थींदो हो चंड जॾहिं विच ते ईंदो हो अवां आंगुर जो इशारो हीअं कंदा हुयो वहैसु शर्त माल इलैहि या रसूल अल्लाह जाॾे अवां जो इशारो मुबारक थींदो हो उन पासे ॾे चंड हलंदो हुयो हालांकि अवां पीघे मुबारक में हा उम्र मुबारक अवां जी अञा नंढड़ी हुई हुज़ूर ईअं कोन फरमायो त चाचा तो ॾिठो हूंदो पर मूंखे इन शइ जी का बि ख़बर कान्हे हुज़ूर उन जी तस्दीक फरमाईंदे फरमायो चाचा हा इहो चंड मूंखे रिझाईंदो हुयो मूं सां ॻाल्हाईंदो हुयो चंड मूंखे रिझाईंदो हुयो ऐं जंहिं वक़्त में चंड लही करे अल्लाह जे अर्श जे हेठां वञी चंड जॾहिं सजदो कंदो हो उन सजदे करण वारे टाइम ते जॾहिं उन जो आवाज़ ठको पैदा थींदो हो पीघे में मां पंहिंजे कननि सां ॿुधंदो हुयुसि चांद झुक जाता जिधर उंगली उठाते महद में आया हो मीलाद मुस्तफ़ा जे लाइ त सुभान अल्लाह ॾाढा सभई चओ हुज़ूर जे इश्क मोहब्बत में आया हो त सुभान अल्लाह चओ भत खाइण आया हो त पोइ किथे लिको पियो हूंदो मिलंदो तॾहिं जॾहिं मां तकीर बंदि कंदुसि या त बुखियो वञणो पवंदो या वरी मूंसां ॻाल्हाइणो पवंदो त जल्दी ॻाल्हि खे ख़तमु कयां त लंगर सभिनी लाइ अची वञे सुभान अल्लाह मीलाद जे लाइ आया वरी आवाज़ आहे सुभान अल्लाह कहिड़ी ॻाल्हि आला हज़रत कई फरमाए तो चांद झुक जाता जिधर उंगली उठाते महद में चांद झुक जाता जिधर उंगली उठाते महद में क्या ही चलता था इशारों पर खिलौना नूर का सुबह तैबा में हुई बरता है बाड़ा नूर का सदका लेने नूर का आया है तारा नूर का वदे आवाज़ सुभान अल्लाह का यो हुजूर जे आंगुर मुबारक जो बि मौजूज़ो आहे चओ सुभान अल्लाह हुजूर जे ॿुधण जो बि मौजूज़ो आहे रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम के खुदा के एजाज़ अता फरमाया नबी करीम अलैहिस्सलातु वस्सलाम मक्का मुकर्रमा मां हिजरत करे मदीना मुनव्वरा शरीफ में वञी पहुता 2 साल ते बदर वारी लड़ाई लगी हुई बदर जे लड़ाई जे अंदर काफिर कई क़त्ल थिया जहन्नम
पहुता कई गिरफ्तार था गज़वाए बदर खां बाद में मक्के शरीफ जे शहर में बैतुल्लाह शरीफ जे दीवार सां ठीक कढियूं हिकिड़ा माण्हू पाण में गुफ्तगू में मसरूफ़ आ हिकिड़े जो नालो हो उमैर ॿिए जो नालो हो सफ़वान पाण में बैतुल्लाह शरीफ में ॻाल्हाइनि पिया वेठा हुज़ूर मदीने मुनव्वरा में हा उन्हनि ॿिन्हिनि पाण में जेका गुफ्तगू कई साही हुई सफ़वान पियो उमैर खे चवे यार बदर जे अंदर मुसलमाननि ॾाढो असांखे बेइज़त कयो ॾाढो